नाज़रीन, खैरपुर में सरकारी मुलाज़मन पारां पेंशन रूल्स में तब्दीली खिलाफ मुतालबनि जी मनता लाइ अॼु चौथे ॾींहुं बि कम छॾ हड़ताल कई वई आहे। वरी तफ़सील मालूम कंदा सैफ रिपोर्टर खान। जी सैफ, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध एम्प्लॉइज अलायंस के सॾ ते पेंशन में कटौती DRA समेत ॿियनि मुलाज़िमन दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ खैरपुर में एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे। चौथे ॾींहुं बि शीशनपुरा रोड ते तालीम खाते जे उस्तादनि पारां वॾे एहतजाज ऐं जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में मुख़्तलिफ़ सरकारी जेके ऑफिसूं आहिनि उन्हनि जे मुलाज़िमनि शिरकत कई आहे, जंहिंमें समें औरतुनि ऐं मर्दनि उस्तादनि शिरकत करे भरपूर नारेबाज़ी कई। एहतजाजी जलसे जी अॻुवानी गस्ता जे मरकज़ी सदर अशरफ खासकेली, PTLF जे मरकज़ी सदर रसूल बख्श महर, मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुख्तार अहमद सोलंकी ऐं ज़िलाई गस्ता जे ज़िलाई सदर नबी बख्श मक़बूल, निसार अहमद सुमरो, खैरमोहन सुमरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन खैरपुर जे अॻूणे सदर से जाफ़र अली शाह बि शिरकत कंदे उस्तादनि जे मौक़िफ़ जी मुकमल हिमायत जो ऐलान कयो आहे। अॻवाननि जलसे खे ख़िताब कंदे चयो त सिंध सरकार तरफ़ां उस्तादनि ऐं सरकारी मुलाज़िमनि लाइ लागू कयल पॉलिसियूं कंहिं बि सूरत में क़बूल न कबियूं। पेंशन मां कटौती, DRA जहिड़ा फ़ैसिला मुलाज़िमनि जी मुआशी क़तरे आम बराबरि आहिनि। इन्हनि चयो त हुकुमराननि खे शर्म अचणु घुरिजे त जेके उस्तादनि ऐं मुलाज़िमनि खे वोट वठी इक़्तिदार में पहुचायो आहे, अॼु उहे ई हुकुमरान संदन रोज़गार ते वार करे रहिया आहिनि। अॻवाननि वधीक चयो त सिंध हुकूमत खे ख़बरदार था करियूं त पॉलिसियुनि खे फौरी तौर वापसि न वरितो वियो त एहतजाजनि जो सिलसिलो वधीक सख़्तु कयो वेंदो। इन्हनि ऐलान कयो त ईंदड़ 6 अक्टूबर ते बिलावल हाउस कराची ॾाढो वॾो धरणो हयो वेंदो, जेको मुतालबनि जी मनता ताईं जारी रहंदो। उस्तादनि जो चवणु हो त हुकूमत जे अहिड़े रवैये सां तइलीमी निज़ाम बि सख़्तु मुतासिर थी रहियो आहे, छो त मुआशी दॿाउ सबबि उस्तादनि में परेशानी वधी रही आहे। एहतजाजी जलसे में शिरकत कंदड़ समें उस्तादनि हुकूमत ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदे मुतालबो वर्जायो त उस्तादनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं खेनि माली तौर सुख जो साह खणणु ॾिनो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कया वेंदा। सैफ, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।